नाज़रीन, सनवे जो लाखड़ा लिंक रोड ते मकामी ट्रांसपोर्टर्स का मुबैना तौर भत्तो उगाण लाइ कोल माइंस पुलिस ऐं बासरन मिली भगत करे कांटो कायम करे वरितो आहे। मकामी ट्रांसपोर्टर्स कांटे वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। रिपोर्ट करे रहियो आहे सागर सोलंकी। ही हिक कमरे ते मुश्तमिल इमारत के स्कूल या फलाही इदारे जी न पर ही बासर ऐं कोल माइंस पुलिस जी मिली भगत सां गुज़रंदड़ टकुन खां मुबैना तौर भत्तो उगाड़ी करण जे लाइ लाखड़ा लिंक रोड ते कायम कयल कांटे जी आहे। टक्कू हलाए पंजनि बच्चनि जी रोज़ी जे लाइ कशाला काटींदड़ ट्रांसपोर्टरनि जेके पंहिंजी मेहनत सां रोज़ी कनि था, उन्हनि जी रोज़ीअ ते बासर ऐं पुलिस अखियूं विझो वेठी आहे। उन खां ज़बरदस्ती कांटे जी मद में हज़ारे रुपया बिना कंहिं जवाज़ जे उगाड़ी कया वञनि था। लाखड़ा में 60 खां वधीक कोयला कंपनियूं कोयलो कढी रोज़ाने जी बुनियाद ते लखे रुपया कमाइनि थियूं, पर कोयलो खणंदड़ ट्रांसपोर्टरनि खे रोड रस्ते समेत का बि सहूलियत ॾियण जे लाइ तयार न आहिनि। हबीबुल्ला मोड़ खां लाखड़ा जे शहर इंडस ताईं 17 किलोमीटर लिंक रोड जेको मुकम्मल तबाह थियल आहे, जंहिंजे करे उतां गुज़रंदड़ ट्रांसपोर्टरनि खे वॾियूं तकलीफ़ूं दरपेश अचनि थियूं। उन्हनि सियासी बासरनि ऐं पुलिस मुबैना तौर लाखड़ा लिंक रोड ते ट्रांसपोर्टरनि जे खीसे खे धाड़ो हणण जे लाइ कांटो कायम कयो आहे। मकामी ट्रांसपोर्टर यूसी लाखड़ा जे चेयरमैन गुलाब खोसो जी अॻवानी में कांटे खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते एहतिजाज कंदड़ मकामी ट्रांसपोर्टरनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पहिरीं बि हिते कांटे वारा आया, माण्हू आया, उन्हनि पुलिस जे ज़रिए पे लगायो, उते असां हिते हड़ताल कयो, उन खां पोइ हली निकिरी विया। उन खां बाद में वरी हिन कल राति ही ठाहियो आहे, रातो राति ठाहे हलिया विया। असांखे इहो ख़बर बि न आहे त केरु ॿियो ठाहे, पर आहिनि बासर माण्हू जेके वॾा आहिनि उहे पिया ठाहिनि। इन लाइ असां ही बिल्कुलु न छॾींदासीं ऐं इनशाला ही असांजो पूरो ठेकेदार इन्हनि खे असांजो अपील आहे त भई तव्हां वॾा माण्हू आई अॻियां आवाज़ उतारियो, ये नाजायज़ कांटा है, जेकॾहिं ही लगा तो सुभाणे ट्रांसपोर्ट ही इतने नहीं दो। यहाँ पे गैर कानूनी कांटा है, पहले भी बहुत गैर कानूनी यहाँ पे काम हो रहे हैं। आगे गाड़ियां जो है ना वो लोग रोकते हैं, कांटा लेते हैं और ट्रैफिक वाले पुलिस वाले वो बहुत तंग करते हैं हम लोगों को, गाड़ी वालों को। आगे आमरी पुल पे 16-17 हजार रुपए जो जैन गवर्नमेंट की फी की है वो तकरीबन 10,000 या 11,000 है, और गुंडागर्दी 5-6 हजार रुपए ऊपर ले रहे हैं। लाखड़ा कोल माइन वारो रोड खपे, रोड जो बिल्कुल हाल कोने। मजदूर माण्हू जेको मोटरसाइकिल अचनि था, एक्सीडेंट थियनि था रोज़ जे मरल में, कई हिते गाड़ियूं किरनि थियूं, कल्टी थियनि थियूं, एक्सीडेंट थियनि था। को मतलब गवर्नमेंट जो एॾा इशू ई न आहे त हिन पासे को लाखड़ा कोल माइन ते रोड आहे, को आवाम रहे थी। असांखे घणो हिन रोड को तकलीफ़ न आहे, हिन पीपी को घणो त असांखे तकलीफ़ न आंदो आहे, छो जो असां वोट ॾेई थकाऊं, को बि सखावत असांखे न मिलियो हिन टाइम ताणी। एहतिजाज कंदड़ मकामी ट्रांसपोर्टरनि जो चवणु आहे त पंजाब समेत ॿियनि शहरनि ॾांहुं कोयलो खणी वेंदा आहियूं, पर असां खां किथे को बि टैक्स या कांटो न वरितो वेंदो आहे। सिर्फ़ सिंध में सियासी बासर असां खां ज़बरदस्ती कांटो वठी रहिया आहिनि। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त लाखड़ा लिंक रोड ते क़ाइम थींदड़ कांटो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे, उनखे फौरी तौर ते ख़त्म कयो वञे। सागर सोलंकी, आवाज़ टीवी न्यूज़ सन।